सेवण ज़िले इंतजामिया सिंध हुकूमत जे उम्मीदुनि ते कोशिशुनि बावजूदु पाण फेराए छॾियो आहे। डीसी जामशरो असिस्टेंट कमिश्नर बोर्ड जे मुतासिरनि लाइ आयल सवे ख़ीमा मिसकीननि खे ॾियण बदिरां औक़ाफ़ खाते जे रेस्ट हाउस में लिकाए रखिया आहिनि। सहाफ़ियुनि जी टीम पहुची संदसि कोशिश नाकाम करे छॾी आहे। वधीक तफ़सील लाइ असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे। सेवण मां 30 TV जो रिपोर्टर रियाज़ हुसैन जमाली। जी रियाज़, आगाह कजो, ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि? जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु एशिया जे सभ खां वॾी ढंढ मंछूर ढंढ ते मौजूदु आहियूं ऐं तव्हांखे मंछूर ढंढ जे ताज़ी सूरत-हाल बाबति ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु मंछूर जी जेका सूरत-हाल आहे, मंछूर जो जेको पाणी आहे उहो 119 एलआर ते मौजूदु आहे। ऐं जॾहिं त हिन वक़्तु बि जेको आहे सो जिथे बि जाबलू पटियूं आहिनि, खीरथर जबल आहिनि, उते हल्की हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ नयूं वेही करे हींअर मंछूर ढंढ में पइजी रहियूं आहिनि। उन्हनि ढंढनि जो ऐं नयुनि जो जेको पाणी पवण जे करे मंछूर जी सतह तेज़ी सां वधी रही आहे। हिते मौजूदु इरिगेशन अमलो मौजूदु आहे। असांजी उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि चयो त हिन वक़्तु मंछूर में का ख़तरे वारी सूरत-हाल न आहे, छाकाणि त हिन वक़्तु मंछूर जी सूरत-हाल जेको आहे सो इत्मिनान जोगी आहे। पर जेकॾहिं 2 खां 3 फुट जेकॾहिं हिन में पाणी पहुचंदो त मंछूर जी का सूरत-हाल ॻणती जोगी थी वेंदी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2010 में जेको आहे सो मंछूर ढंढ इंतजामिया जे नाइली सबबि जेको टुटी पियो या उनखे कट लॻायो वियो, जंहिंजे करे सेवण तइलके जा सवें ॻोठ, हज़ारे एकड़ ज़मीन ऐं लखे जेके माण्हू जेके सो दरबदरनि वारी ज़िंदगी गुज़ारी वई ऐं उन्हनि जी का माली सहायता न कई। हिन वक़्तु जेको तव्हां मुंहिंजे बैक साइड ते ॾिसो था, हीउ जेको पैमाश स्केल आहे उन ते 119 एलआर ते जेको पाणी मौजूदु आहे। उनखां पोइ तेज़ हवाउनि जे करे जेको मंछूर में छोलियूं पैदा थींदियूं जेके बंद सां टकराइजंदियूं ऐं बंद सां टकराइण जे करे वॾा वॾा पथर ऐं मिटी ॻरी करे जेको आहे सो पाणी में जेको किरनि था, उन करे बंद कमज़ोर थींदा था वञनि। काफ़ी जॻहनि तां पाणी जेको आहे सो बंद खे पाइण बि लॻो आहे। ऐं हिते जेको आहे सो सेवण तइलके जा पसगीदार सवे माण्हू जेके सो मंछूर बंद खे ॾिसण बि अचनि था। ऐं इंतज़ामिया जी कारकर्दगी ते पिणु हिकिड़ो सुवालु आहे। ऐं हितां जे मक़ामी माण्हुनि वज़ीर आला सिंध खां इहो सुवालु कयो आहे त ख़ुदारा 2010 वारे दौर खे न वरजायो वञे ऐं असांखे जेको आहे सो हिन वक़्तु बंद में जिथे पथर पवण जी ज़रूरत आहे, मिटी पवण जी ज़रूरत आहे, सुस्ती खे छॾे करे उते पथर लॻायो वञे, उते जेके मिटी विधी वञे। ईअं न थिए त जो असांखे राति जे पेट में वरी पंहिंजा मासूम बचिड़ा कढा पवनि। जी